एस इंडिया टीवी में तव्हांजो आपका स्वागत है। जय झूले। मां किशोर किशनचंद मलानी सेठ दादा किशनचंद दयाराम जो पुट असांजी होटल श्री मारुति झूलेलाल मंदिर के वसाईंदड़ अॼु असांखे 40 साल थी विया। मुंहिंजा दादा जॾहिं हिन झूलेलाल मंदिर के असां रातों रात कब्ज़े कयो, सभु सिंधी रातों रात मुंहिंजे दादा जे मथां सेठ भगवान दास मथां सेठ पंहिंजो नालो बेरूमल दादा वटां इहे चइनि जे मथां केस बि हलिया। उहो केस हाणे पूरा थिया त हर साल असां धूमधाम सां चेटीचंड ऐं 40 साहिब जो मल्हायूं। हाणे मुंहिंजा पिता रहिया न मूंसां गॾु, इन जे करे उन्हनि जी यादि में अॼु असां बहिराणो साहिबु करायो आहे ऐं धूमधाम सां ॾाढो नचंदे टपंदे उन्हनि खे यादि करे प्रसाद करायो आहे। आरती प्रसाद थी आहे। मुंहिंजे ट्रस्टिन मूंखे साथ सहकार ॾिनो, उन जे करे मां हिन मंदिर में एतिरनि सालनि खां शेवा ॾेई रहियो आहियां। मां हर साल जेको चेटीचंड जो मेलो थींदो आहे उन ते जेको फस्ट घोड़ो लीड कंदो आहे उहो मां लीड कंदो आहियां 36 सालनि खां। 36 सालनि खां मां घोड़े ते वेंदो आहियां ऐं साईं जिन जी महिर हूंदी आहे, साईं जी परमिशन वठी करे साईं खे चवंदो आहे साईं मां तव्हांजो झंडो लहरायां थो, बसि उहो चई आज्ञा वठी ऐं घोड़े ते वेंदो आहियां। कहिड़ी बि अशक्ति हूंदी आहे, मूंखे कुदरती उन ॾींहुं ॾाढी पंहिंजो पाण में ईअं महसूसु थींदो आहे कि मां जाम शक्तिमान ॾाढो माने जेके 3 कलाक 5 कलाक निकिरंदा आहिनि नचंदो टपंदो घोड़े खे नचाईंदो आहियां। एतिरा साल मूं कयो ऐं ॾाढो धूमधाम सां कंदा आहियूं। अॼु बि ॾाढो मज़ो आयो ऐं मूंखे मंदिर में आरती संग्रह सभु 40 साहिब खे धूमधाम सां मल्हायो। मां झूलेलाल साईं जो ॾिनल आहियां। मुंहिंजी माउ खे 10 ॿार थिया हुआ पर ॾाढो ॾुखे सां मां बचियो आहियां। मुंहिंजी माउ 40 साल रखियो, गुरूअ जी पुट पातई, साईं खे मञई, उन खां पोइ मां ॾिनल आहियां। मां 6 नंबर ॾिनल आहियां। मूंखां पहिरीं 5 ऐं मूंखां पोइ 4 गुज़ारे विया। सभु पूरे टाइम ते थींदा हुआ पर एंड में न बची सघिया। मां साईं जी दया सां बचियो आहियां। मम्मी मूंखे ॿुधाईंदी हुई भई जॾहिं तूं ॼाएं तॾहिं मूंखे सुपिने में साईं जिन आया झूलेलाल, पहिरीं मूंखे चयूं कि इहो मूंखे ॾे मां खणी ईंदा। पोइ मां अची ॾिजसि त साईं जिन चयो चङो तोखे निर्भव हुजे, बसि तॾहिं उन्हनि साईं जी आशीर्वाद आहे ऐं उन आशीर्वाद सां ई मां हलां पियो। जेको बि आहे अॼु जेको बि आहे साईं झूलेलाल जी दया आहे, ॾाढी असीम कृपा आहे। ख़ुशि आहियां, मज़े में आहियां, मुंहिंजी फैमिली बि ख़ुशि आहे। सागर मुंहिंजो पुटु जो नालो आहे, उहो बि शेवा ॾींदो आहे जॾहिं जॾहिं ज़रूरत पवंदी आहे। जय झूलेलाल। तव्हां सभिनीनि खे 40 साल जो वाधायूं। थैंक यू।